वालेकुम। ये हिंदी टॉपिक में पंहिंजो आर्टिकल्स हो आर्टिकल ए एन है द तो वो किथे किथे इस्तेमाल थींदा नाउन सां सिंगुलर नाउन सां हिकिड़ा काउंटेबल नाउन सां ॿिया अनकाउंटेबल नाउन सां इस्तेमाल थियनि था। हाणे पाण अत्यारे ॾिसूं कि अहिड़ियूं शयूं जेके पाण खे पढ़ण लाइ मिलनि थियूं छा इन में आर्टिकल पाण इस्तेमाल करे सघूं था या न। जेकर नथा करे सघूं कहिड़ा उहे अहिड़ियूं शयूं जिन में पाण आर्टिकल इस्तेमाल कोन कंदा आहियूं। Where is not use articles असीं आर्टिकल किथे इस्तेमाल नथा करे सघूं। Some common types of noun that don't take an article. Common type माना आम तौर ते किस्म जूं अहिड़ियूं शयूं पाण खे मिलनि थियूं जिथां करे पाण आर्टिकल इस्तेमाल कोन करे सघूं था। छाजे लाइ त उन लाइ मिसाल पाण ॾियूं था जीअं नेम ऑफ लैंग्वेजिस माना ॿोलियूं जेके आहिनि कहिड़ी क़िस्म जी ॿोलियूं उन लाइ पाण को बि आर्टिकल इस्तेमाल कोन कंदा आहियूं। उन लाइ पाण स्पेनिश आहे चाइनीज़ आहे इंग्लिश आहे उर्दू आहे सिंधी आहे बिलफर्ज़ का बि ॿोली any language we not use any article with it। उन खां पोइ नेम ऑफ स्पोर्ट जी रांदियूं आहिनि रांदियुनि सां बि पाण को बि आर्टिकल इस्तेमाल कोन कंदासीं। कीअं हॉकी क्रिकेट फुटबॉल इन सां हॉकी या द हॉकी या क्रिकेट या द क्रिकेट पाण इस्तेमाल कोन कंदासीं। नेम ऑफ एकेडमिक सब्जेक्ट्स जी पाण सब्जेक्ट पढ़ायूं था या पढ़ूं था उन्हनि में बि पाण जेके सब्जेक्ट जेके उनखे पाण आर्टिकल सां इस्तेमाल कोन कंदासीं। पाण सिर्फ़ु चवंदासीं मैथमेटिक या द मैथमेटिक या अ मैथमेटिक पाण कोन चवंदासीं। साइंस द साइंस अ साइंस कोन चवंदासीं सिर्फ़ु साइंस ई चवंदासीं। सोशल स्टडी एनी सब्जेक्ट ऑफ एकेडमिक इवेंट जेकॾहिं कंहिं बि एकेडमिक में कहिड़ो बि सब्जेक्ट जेके पाण आहे त पाण उनखे आर्टिकल को बि इस्तेमाल कोन कंदासीं। आर्टिकल सिर्फ़ु ॿिनि ॻाल्हियुनि में इस्तेमाल थियो सिंगुलर नाउन में ए इस्तेमाल कंदा आहियूं एन इस्तेमाल कंदा आहियूं द बि इस्तेमाल कंदा आहियूं पर कॉमन टाइप जे जेके नाउन आहिनि पाण उन में आर्टिकल इस्तेमाल कोन कंदा आहियूं। तव्हां हिन में ही थोरा एग्जांपल ॾिना आहिनि हिन वधीक नज़र सां तव्हां करे वठिजो ऐं हिन असांजे वीडियो खे तव्हां लाइक करियो कमेंट करियो सब्सक्राइब करियो तव्हांजी महिरबानी थींदी जी तव्हांजे अॻियां असीं इन वधि खां वधि वीडियोज़ तव्हांजे अॻियां पेश करे सघूं ऐं कुझु असांजी बि रहनुमाई करियो जो असांखे कुझु सजेशन तव्हां ॾियो जीअं असीं हिन खे अॻिते हलाए सघूं।